औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अलफैज़ चैनल सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा साईं अॼु अव्हांखे हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद सिबगतुल्लाह शाह सानी हज़रत सूर्य धणी सरदार जे किताब तंबीउल फ़ुक़रा मंझां हिकिड़ो नुक़्तो तव्हांखे ॿुधायां थो। तंबीउल फ़ुक़रा हज़रत पीर साईं सरदार जन रत्नागरी जेल में लिखियो, उहा संदन डायरी आहे। उन में अजब अजब उन नुक़्ता मुंहिंजे साईं लिखिया आहिनि। उन्हनि मंझां हिकिड़ो अजब नुक़्तो तव्हांखे ॿुधायां थो। उहो इहो आहे त ही मुश्क जेका आहे दुनिया जी बहितरीन ऐं उम्दा तरीन ऐं ज़बरदस्त ख़ुशबू आहे जेका, जंहिंजो को जवाब ई कोन्हे को। उन जे बारे में हज़रत पीर साईं सरदार तंबीउल फ़ुक़रा में लिखियो आहे त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी ऐं खेनि जन्नत मां फ़रिश्ता जेको आहे ज़मीन जे तरफ़ आणे रहिया हुआ, त जन्नत जे दरवाज़े ते हिकिड़ो वणु हो। उन वण जो पन मुंहिंजे साईं पंहिंजे जिस्म खे विढ़ियो ऐं उन जन्नत जे वण जे पन सुमेत मुंहिंजा साईं यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम हिन ज़मीन ते आया। पोइ मुंहिंजे साईं खे यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तमामु घणी तकलीफ़ थी, यानी अलाह साईं जे ॾमर विचां जेको आहे खेनि ख़ौफ़ तमामु घणो। उन ख़ौफ़ ऐं ख़ौफ़ मंझां अलाह साईं खे राज़ी करण जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम सोणे साईं वॾो बाॾायो रुना। पोइ तफ़सीरनि ऐं किताबनि घणो कुझु लिखियो आहे, पर ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे असांखे ॿुधाइण मुश्क जी ॻाल्हि। त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे इर्द गिर्द जेका आहे सो तमामु घणी सावक थी। उन सावक खे चरण जे लाइ खाइण जे लाइ झंग जा जानवर बि ईंदा हुआ। पोइ उन्हनि मंझां जानवरनि मंझां हिकिड़ो आहे हरण जो हिकिड़ो क़िस्म। हरण जा ॿिया कई क़िस्म आहिनि, पर हिकिड़ो क़िस्म अहिड़ो हो जंहिंखे अलाह साईं हिकिड़ी शइ नसीब कई। उहा इहा हुई, पीर साईं जन लिखनि था त जेको जन्नत जो वणु पंहिंजे जिस्म मुबारक खे हज़रत आदम अलैहिस्सलाम वेढ़े आयो, उन पन जो ज़रो उन हरण जे हिकिड़े क़िस्म खे खाइणु नसीब थी वियो। ख़ुदा जी कुदरत इहा थी जो जीअं उन खाधो त उन जे जिस्म में ख़ुशबू पैदा थी, ऐं अहिड़ी ख़ुशबू पैदा थी जंहिंजी का हद इंतिहा न आहे। ऐं पोइ उन जो जेको जिस्म आहे उन जी मर ऐं उन जे पघर मंझां उहो गॾिजी करे उन जे जिस्म जी जेका दुन आहे उन दुन में माना गॾु थी हिकिड़ी गिटी ठहे थी। अलाह जो शान आहे, अलाह जी कुदरत आहे, ॿियनि जूं गिटियूं कोन थियूं ठहनि, उन हिकिड़े जी ठहे थी। अलाह पंहिंजो शान ज़ाहिर कयो आहे। त उहा जेका आहे सो मुश्क ठहे थी उनजो मर ऐं उनजो पघर गॾिजी करे। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, मर ख़राबु हूंदी आहे, धप वारी, पघर बि धप वारो, पर उन जन्नत जे पन जे ज़रे खाइण जे करे हिन हरण सां इहा इनायत थी जो हिकिड़ी बदतरीन शइ मंझां बहितरीन शइ अलाह साईं पैदा कई। हा साईं, माना मुश्क पैदा कयूं। त मुंहिंजा साईं हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, ऐं उहो नसुल दर नसुल क़यामत ताईं उहो रहणो आहे, इहो सिलसिलो हलंदो रहंदो। त मुंहिंजा साईं ॻाल्हि इहा आहे त इहा जेका मुश्क आहे उहा उतां पैदा थी। पोइ हज़रत पीर साईं सरदार जन लिखनि था त इहा तव्हां पाण अंदाज़ो लॻायो जो जन्नत जे पन जे हिकिड़े ज़रे जो इहो कमाल आहे जो दुनिया जी बहितरीन ख़ुशबू ठही वई, त जन्नत जो छा कमाल हूंदो। उहा जन्नत जेका मोमिननि लाइ, जेका मुसलमाननि लाइ,
जेके हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि ऐं उन जे आशिक़नि ऐं उन ते ईमान आणण वारनि ऐं उन जे दीन ते इस्लाम ते रहण वारनि लाइ अलाह साईं ठाही आहे। त मुंहिंजा साईं, त तव्हां पीर साईं जन फरमाइनि था त उन जन्नत जो अंदाज़ो त लॻायो त उहा हिकिड़े पन जे ज़रे जो इहो कमाल आहे, त हुन जन्नत जो छा कमाल हूंदो, त अंदरि छा मुंहिंजे रब करीम रंग ऐं ख़ुशबूऊं ठाहियूं हूंदियूं, जन्नत जो अंदाज़ ठाहियो हूंदो। हूअं ई क़ुर पाक ऐं अहादीस शरीफ़ मां असांखे जन्नत जो पूरो पूरो नक्शो मिले थो। त मुंहिंजा साईं, इहा तव्हां असांजे मथां मुंहिंजे रब करीम जी इनायत आहे जो असांखे अलाह साईं पंहिंजे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जो उम्मती करे, उम्मत में शामिल करे, उन ते कलमो नसीब करे ऐं असांखे इस्लाम ते आंदो अथसि। हे मुंहिंजे रब करीम जा थोरा आहिनि। ऐं तव्हां असांखे हाणे घुरिजे त अहिड़ी जन्नत जे लाइ तव्हां असां जेको मुंहिंजे महबूब साईं ॾस ॾिना आहिनि, जेका अहकामात ॾिना आहिनि रब ऐं रब जे हबीब, त असांखे उन्हनि ते अमल पैरा थियणु खपे ऐं बुराइनि खे छॾणु खपे ऐं भलाइनि ॾांहुं अचणु खपे। ऐं आख़िर में मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं शेयर कंदा ऐं मूं मिस्किन खे दुआनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।